أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إن الدين عند الله الإسلام. وقد قال الله تبارك وتعالى في مقام آخر: ومن يبتغي غير الإسلام دينا فلن يقبل منه وهو في الآخرة من الخاسرين. وقد قال النبي صلى الله عليه وسلم: من كثر سواد قوم فهو منهم، أو كما قال رسول الله صلى الله عليه وسلم. صدق الله وصدق رسول الله صلى الله عليه وسلم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وآله وبارك وسلم عدد كل معلوم لك دائما أبدا. मुझा मोहतरम दोस्तों भाइरो, अज जो प्रोग्राम दीन इस्लाम जे सरबुलंदी जे लाइ ऐं नौजवान नस्ल खे दीन इस्लाम जे रूह खां वाक़िफ़ करण जे लाइ असांजे नौजवाननि जी तंज़ीम जमीयत उलमा इस्लाम जे क़ियादत में हलण वारा जमीयत तलबा इस्लाम जे नौजवाननि ही प्रोग्राम मुनक़िद कयो आहे। असांजी दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला असांजे हिननि नौजवाननि जे हिन महिनत खे क़बूल फरमाए ऐं असांजे मुल्क जे अंदरि नौजवान नस्ल खे दीन इस्लाम जे शरीयत जे अहकामात खां वाक़िफ़ करे। अज़ीज़ो, दुनिया के अंदर काफ़ी रस्मो रवाज रीतूं मौजूद आहिनि। जॾहिं त तव्हां असां कलमो पढ़ियो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हाणे असांजे लाइ ज़िंदगी गुज़ारण जो मेयार कलमे जे मातहत हो, शरीयत मुतहरा जे मातहत हो, इस्लाम जे दायरे को बाहर ना है निकलना। इस्लामी उसूल ए ज़वाबित पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जो जो दस्यल राह है उन्हीं तरीक़े उन्हीं राह उन्हीं मिलत उन्हीं मज़हब उन्हीं शरीयत जे दायरे में कलमे वारे के इते घुमणो है। तो अल्लाह तबारक व तआला फरमाए तो वमन यतअद्द हुदूदल्लाह फ़क़द ज़लम नफ़्सा। अल्लाह जे मुक़र्रर कयल हदन खां जेको इंसान क्रॉस कंदो वो पंहिंजो पाण सां ज़ुल्म कंदो। तव्हां असां हज़ूर जा उम्मती आहियो ऐं तव्हां असांजे लाइ अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो फरमान काफ़ी आहे। अल्लाह साईं जो हुकुम ऐं पैगंबर पाक जो तरीक़ो उन जी हर अमल में अदा उन जे हर अमल ते उन जी तक़लीद करण असांजे लाइ इस्लाम इहो आहे, असांजे लाइ शरीयत इहा आहे। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे क़ुरान खे सम्झो ऐं क़ुरान ते अमल कयो। अल्लाह जे वहय खे जीअं उन सम्झो ऐं उन ते अमल कयो, छो त अल्लाह नबी जी पाण रहनुमाई कंदो आहे, रहबरी कंदो आहे, उन खे तालीम ॾींदो आहे त हीअ शइ सही आहे, हीअ ग़लति आहे, हीअ पाक आहे, हीअ पलीत आहे, हीअ हलाल आहे, हीअ हराम आहे, हे हक़ आहे, ना हक़ आहे, हे अदल आहे, ज़ुल्म आहे। पुजने पैगंबर उम्मत जे अग्यां अल्लाह जे दस्यल
उन्हनि उसूलनि खे उन अहकामात खे साम्हूं रखंदो आहे त पोइ उम्मत जे लाइ बि अल्लाह तबारक व तआला जो बि इहो ई हुकुम आहे त मा आताकुमुर रसूल फखुज़ू व मा नहाकुम अन्हु फंतहू। जेका शइ रसूल ॾेव थो उन खे सम्झो, उन ते अमल कयो, उन जी कढ लॻी पओ। बसि तव्हांजे लाइ निजात, इज़त, छुटकारो ख़ुदा वटि जवार रहमत में तव्हांखे उन वक़्त में जॻह मिलंदी जॾहिं हज़ूर जो मिनवान इत्तिबा कंदा। व मा नहाकुम अन्हु फंतहू, जंहिं शइ खां रसूल झले वठो उन खे फिटो कयो। बसि माना त अल्लाह जे रसूल जे हुक्म जी इताअत में असांजे लाइ कामयाबी बि, निजात बि, छुटकारो बि, इज़त बि ऐं ख़ुदा वटि मक़ाम बि पोठंदो। फरमाई मन युतिअल्लाह व रसूलहू फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। अल्लाह ताला फरमाए थो त जंहिं मां अल्लाह जे हुक्म जी इताअत कई ऐं मुंहिंजे रसूल जी ताबेदारी कई, उन जे ॾसियल हुक्मनि जे मुताबिक़ हलियो, इहो ई वॾी कामयाबी खे पहुतो। ऐं तव्हां सभु उलमा जे अल्हम्दुलिल्लाह बयाननि में ॿुधो हूंदो, क़ुरान पाक जेका गुज़श्ता क़ौमुनि जी जेका तारीख़ बयान कई आहे ऐं उन्हनि जे हलाकत जो पस मंज़र जेको बयान कयो आहे क़ुरान पाक, त उहे तबाह ऐं बर्बाद छो थिया। निमरूद छो तबाह थियो, फ़िरौन कीअं तबाह थियो, कारून कीअं तबाह थियो, ऐं अहिड़े नमूने सां अबरहो कीअं तबाह थियो। इहे सालेह अलैहिस्सलाम जी क़ौम, हज़रत नूह जी क़ौम ऐं हज़रत हूद जी क़ौम, इहे जेके बि तबाह थिया आहिनि, इहे इन जे पुठियां उन्हनि जो इहो कारण हुयो जो हो अल्लाह जे हुक्म जी इताअत न पिया करनि ऐं रसूल जी तक़लीद न पिया करनि, जंहिंजे करे उहे वञी करे तबाही जे किनारे ते थी बीठा ऐं तबाह थी विया। अहिड़ा बुरे नमूने सां उन्हनि जो मौत थियो, अहिड़ो बुछड़ो मौत थियो जो दुनिया उन्हनि वञो इबरत हासिल करे थी। उन वक़्त जे माण्हुनि बि इबरत हासिल कई, पर अल्लाह ताला क़यामत ताईं अचण वारनि इंसाननि जे लाइ जेके हज़ूर जा उम्मती आहिनि, उन्हनि जे लाइ बि अल्लाह ताला क़ुरान पाक में इहो हुकुम फरमायो त फ़ातबिरु या उलुल अब्सार, अकुल वारो तव्हां तो इबरत हासिल कयो। क़ौम नूह जी तबाही मुतां इबरत हासिल कयो, हज़रत सालेह जी क़ौम जी तबाही मुतां इबरत हासिल कयो, लूत नबी जी क़ौम जी तबाही मुतां इबरत हासिल कयो। ओ जॾहिं उन्हनि पंहिंजे उन्हनि अंबिया जी तक़लीद खे छॾियो, तव्हां असां शुक्र कयो, तव्हां असां शुक्र कयो जो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह तबारक व तआला असांखे आलिम अता फरमाया, उलमाए रब्बानियीन अता फरमाया अथई, ऐं तव्हां असांखे हक़ जी जमात अता फरमाई अथई, ऐं तव्हां असांखे दाई इलल्लाह व दाई इलर रसूल जमात अता फरमाई अथई, जेका बिना कंहिं लोभ लालच जे, बग़ैर कंहिं दबाव जे, बग़ैर कंहिं प्रेशर जे, बग़ैर कंहिं दुनवी सादो सामान जे हुसूल जे तव्हां असां ताईं दीन मुफ़्त में पहुचे थो। घर घर, दर दर, झंग झर, जाथे काथे मदारिस दीनिया मौजूद आहिनि। इन मदारिस जे ज़रिए तव्हां असां ताईं अल्लाह जे रसूल जो फरमान पहुचे थो, ऐं तव्हां असांखे ताल्लुक़ आलमनि सां नसीब थिए थो। जंहिं ॻोठ में हिकिड़ो मदरसो आहे, हाणे मदरसो त हिकिड़ो माण्हू खोलींदो आहे, ॻोठ जो माहौल मुख़्तलिफ़ ख़्यालात माण्हू आहिस्ता आहिस्ता उन ॻोठ जा माण्हू उन मदरसे सां मुंसलिक थींदा, उन्हनि जा बचड़ा पढ़ंदा, उहे हाफ़िज़ थींदा, कारी थींदा, आलिम थींदा, उन्हनि जा बयान थींदा, उन्हनि जा दस्तार जा जलसा थींदा। हीअं ॻोठ जो माहौल जुड़ंदो जुड़ंदो कल्ह मां हिकिड़ी जाइ ते वियुमि, चइसि हिते असांजे भिक में ॻोठ हुयो जिते सभु शिया हुया, सभु साईं खे चवाणी इहे ॿिया हुया जेके वीचारा दीन खां परे, तौहीद खां परे, पर हिते असां वटि उलमा जो अचणु थियो, उन्हनि जो उन्हनि सां रेल मेल थियो, उन्हनि जा बचड़ा मदरसनि में पढ़णु शुरू थिया, 2-3 जलसा थिया, हाणे सॼो ॻोठ मुवहिदनि जो थी वियो। इहो असरु थींदो आहे, इहा उलमा जी महिनत आहे, इहा मदारिस जी बरकत आहे, इहा क़ुरान जी बरकत आहे। अज़ीज़ो, तव्हां असां जेकॾहिं चाहियूं था त असांजी दुनिया बि भली थिए, आख़िरत बि भली थिए, त पोइ असांखे अहले क़ुरान जे वेझो अचणो पवंदो, अहले दीन जे तरफ़ वेझो अचणो पवंदो। अल्हम्दुलिल्लाह असांजे हिन बर सग़ीर में
उलमा जी मेहनत है, आलमन जी मेहनत है, घर घर दर दर दीनी मदरसा। जी पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम इस्लाम जे इशाद जलाए, दीन जे इशाद जलाए मेहनत कई। एड़े दौर जे अंदर जॾहिं त बैतुल्लाह में 360 बुत मके जा मुशरिक रखियो वेठा हूंदा, एड़े दौर में हजूर जी बेइज्जत थे थी, मके में पैदाश थे थी, कुरान जो नुज़ूल एड़े दौर में थे थो पयो। उन दौर में इस्लाम जो नालो रोशन थे थो पयो। उन वक्त जे अंदर इब्तिदाई तौर में जेको कलमो पढ़े पियो उन खे आज़माइश, उन जे लाइ इम्तिहान, अलाए केतिरो केतिरो उनखे सतायो वेंदो हो। जो हज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अॻियां सहाबा दाऊं कंदा हा, साईं उतबो विड़ियो आ, साईं वलीद बिन मुगीरा विड़ियो आ, शैबो विड़ियो आ, अबू जहल विड़ियो आ। हिन सां ही हज़रत अबू बकर सिद्दीक़ साईं जहिड़े माण्हू खे मारे मारे बेहोश करे छॾींदा हा। जॾहिं होश ईंदो हो त पुछा कंदो हो त ऐन रसूलुल्लाह, मूंखे इहो ॿुधायो त ख़ुदा जो रसूल किथे आहे। एॾो अल्लाह तबारक व तआला उन्हनि जे दिलनि में हज़ूर जी मोहब्बत ऐं हज़ूर जो इश्क पैदा फरमायो, जो पंहिंजे जान जिस्म जी पंहिंजी का परवाह कोन अथनि त असांजो जिस्म लूह लुहान थियो पियो आहे। अहिड़े बि दौर जे अंदरि जॾहिं उनखे पंहिंजा अज़ीज़ो अक़ारिब पुछा करनि था त भाउ तोखे तकलीफ़ वॾी पहुती आहे, चए थो मुंहिंजी तकलीफ़ खे छॾियो, मूंखे ॿुधायो त ख़ुदा जो रसूल किथे आहे। इहा जमात अल्लाह ताला रसूल खे अता फरमाई। इएं इस्लाम जी आबियारी थी, इएं इस्लाम जी इब्तिदा थी। अज़ीज़ो तव्हां असांखे त इस्लाम मुफ़्त में मिलियो आहे। अबा ॾाढो मुस्लमान हुयो, अबो मुस्लमान हुयो, मां मुस्लमान घराणे में पैदा थियुमि, नानो मुस्लमान, नानी मुस्लमान, ॾाॾी मुस्लमान, असांजा सॼो ख़ानदान असां मुस्लमान थी पिया थिए। इहो दौर हुयो, उन मके जो दौर इहो हो। अबो होॾे आ त पुट हेॾे आ, चाचो हेॾे आ त भाटियो हेॾे आ, साईं नानो हेॾे आ त ॾोहिटो हेॾे आ। ईअं 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 इब्तिदा शुरू थी। हज़रत मसअब बिन उमैर जा तव्हां वाक़िया ॿुधा हूंदा, सहाबा जा वाक़िया ॿुधा हूंदा। इब्तिदाई दौर जेको इस्लाम जो गुज़रियो, इंतिहाई कठिन हालात, इंतिहाई मुश्किल हालात में इस्लाम जी आबियारी सहाबा खून सां कई आहे। तव्हां ॾिसो केॾियूं कुर्बानियूं, सैयद शुहदा सैयदना हज़रत हमज़ा रज़ियल्लाहु तआला अन्हु, जंहिंजे लाश सां छा केॾी गुस्ताखी कई उन्हनि। ख़ुदि पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम ताइफ़ में विया त जिस्म मुबारक सॼो काफ़रनि पथरनि सां टुटियो, उन्हनि नंढड़नि उनखे बच ॾिनो ऐं हज़ूर जे जिस्म मां खून मुबारक वहे पियो। इन वक़्त जे अंदरि जिब्राइल अचे थो, अल्लाह जा रसूल, हे तव्हां सां हालत आहे, हे जिस्म मां तव्हांजो खून वहे थो पियो, तव्हां हुकुम कयो त हिन ताइफ़ जी वादी खे मां ईअं थस नस करे छॾियां, हिन जबलनि खे छड़ो पाण में मिलाईंदुसि त हे सफ़ा ईअं दज़ थी वेंदा। अल्लाह जो रसूल हथड़ा मथे खणे थो, आसमान में निहारे करे त चवे थो मुंहिंजा रब अल्लाहुम्मा महद क़ौमी फ़इन्नहुम ला यअलमून, अल्लाह हिन मुंहिंजी क़ौम खे मुंहिंजी सुञाण ॾे, मूंखे सुञाणनि ई कोन था, हिन खे का ख़बर ई कान्हे का। उन्हनि जे लाइ बददुआ नथा घुरनि, उन जे लाइ पिट पारातो नथा करनि, उन जे लाइ जिब्राइल खे नथा चवनि त वारो कर। अज़ीज़ो इंसान जे अंदरि जोश भी आहे, जज्बो भी आहे, जलाल भी आहे, गैरत भी आहे, कावड़ भी आहे। जॾहिं माण्हू खे थोरो को माण्हू बुझो ॾींदो आहे तॾहिं बि कावड़ ईंदी आहे, त हिन वञी करे जेकर लही वञी पादर हणा, को भितर हणंदो त उन ते कावड़ ईंदी, को छड़ो घटि वधि गार ॾींदो तॾहिं बि कावड़ ईंदी। असांजे पासे ॾे हिकिड़ो माण्हू पक मज़दूर हो वीचारो, माण्हू वेंदा आहिनि दुकान जे अॻियां थलड़े ते कुर्सी ते वेठा, हो वीचारो पाणी पीअण आयो मज़दूर, ट्राली ते मिट्टी जी ट्राली भरियल हुई। हे पने आकिल जो वाक़ियो ॿुधायांव थो, मिट्टी जी ट्राली भरियल हुई, उतां वीचारे उन मज़दूर पाणी पीतो, पाणी पी करे थुक सटियाईं त उहो पखे जी हवा ते वञी हिकिड़े हमराह खे लॻी थुक, उहा उन हमराह जी मज़दूर जी। हा साईं जहिड़ो थी वियो, जहिड़ो थी पियो, अहिड़ो जहिड़ो थी वियो जो खून थी विया, एॾो जहिड़ो। हाणे हिकिड़ी थुक ते पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जो शान त ॾिसो। उन वक़्त जे अंदरि केॾी गुस्से कावड़ जी माण्हू खे हूंदी आहे, दिमाग़ में दिलि में केॾो गुस्सो हूंदो आहे त हिन असां सां हे हाल कयो आहे।
पर जेकर उते हजूर जन जेकर चवन हा त घट थिया उनन सा पर अल्लाह जे रसूल तहम्मुल कयो बर्दाश्त कयो छो त रब कुरान में फरमायो आहे वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन ए नबी असां तोखे रहमत वारो करे मोकिलियो थो जहान वारन जे लाइ रहमत हजरत नूह पंहिंजी कौम खां बेज़ार थी करे उन्हनि जे लाइ बददुआ कई हजरत लूत पंहिंजी कौम मञा बेज़ार थी करे उन्हनि जे लाइ बददुआ कई हजरत हूद पंहिंजी कौम मञा बेज़ार थी करे उन बददुआ कई हजरत शुएब पंहिंजी कौम मञा बेज़ार थी करे उनखे बददुआ कई ऐं उहे अंबिया अलैहिस्सलाम जे उन कारून हजरत मूसा जे बददुआ सां ज़मीन जे अंदरि ज़मीन फाटी पई कारून अंदरि हलियो वियो फिरौन जो इहो हाल थियो हजरत मूसा उनखे बददुआ कई जो बहर अहमर में लश्कर सूदो लुड़ी वियो पाण अञा ताईं बीठो आहे छो अल्लाह ताला उन जे लाश खे सलामत रखियो आहे तव्हां त दुनिया ॾिसे त जेको पाण खे ख़ुदा सॾाईंदो हो उन जो हे हाल थियो ऐं पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम कॾहिं बि पंहिंजे इंसाननि जे लाइ बददुआ न कई हिदायत जी दुआ कई हिदायत जी दुआ कई अल्लाह साईं पाण ई इंतकाम उन्हनि खां वरितो मैदान बदर में अबू लहब वयो उतबो वयो रूस आए मक्का जा कंध लुणजी विया 70 काफिर जहन्नम रसीद थी विया 70 गिरफ्तार थी आया इए इस्लाम के अल्लाह ताला सरबुलंदी दिनी ओहद जे मैदान में अल्लाह तबारक व तआला जी मंशा जे मुताबिक जेको थियो इए इस्लाम जी आबियारी थी सन 8 हिजरी में मक्को फतह थे थो हजूर 10,000 जो लश्कर वठी करे जी मक्के अचन था पया मक्के वारन चयो त हिन खे अग में कढियो होसे हिन खे घर जे मथा मुआसरो कयो होसे अज मक्के जो बच्चो बच्चो खत्म थींदो अज कंहिंखे भी न छॾींदो लेकिन हजूर जन मक्को फतह करे ऐलान कयो त जेको दार अबू सुफियान में वेंदो उनखे पनाह मिलंदी जेको फिलाणे घर में पनाह वठंदो उनखे पनाह मिलंदी जेको फिलाणे उनखे बचाव मिलंदो पाण फरमायो ला तसरीब अलैकुम अल-यौम मक्के वारो अज ॾींहुं तव्हांखे मयार बि कोन थो ॼामां त तव्हां मूंसां हीअं कयो तव्हां मूंखे पंहिंजे अबाणे घर मां कढियो हो तव्हां मूंखे मक्के मां कढियो हो तव्हां मुंहिंजे लाइ खॾा खोटिया तव्हां मूंखे ज़हर जा खाधा पेश कया तव्हां मुंहिंजे लाइ कंडा विछाया तव्हां मूंसां हे हशर कयो तव्हां रस्तनि ते माण्हू विहारे छॾींदा हुयो मूंखे जादूगर चई करे तेरे जादूगरा न वञो तव्हां हीअं कयो तव्हां हीअं कयो अॼु ॾींहुं फरमाई ला तसरीब अलैकुम अल-यौम अॼु ॾींहुं तव्हां ते मयार ई कान्हे वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन इस्लाम जी आबियारी थी इस्लाम जी इब्तिदा थी आहे अॼु अल्हम्दुलिल्लाह उलमाए किराम नबी जा वारिस अॼु उन इस्लाम जे मिशन खे खणी करे ऐं अल्हम्दुलिल्लाह निकिता आहिनि अॼु असां उम्मत जे मथां फर्ज़ बणिजे थो त असां इन्हनि आलमनि सां कुल्हो कुल्हे में मिलाए करे सफ़े अवल में बीहूं इन्हनि सां गॾिजी करे इस्लाम जे सरबुलंदी जे लाइ इस्लाम जे अफ़शा जे लाइ इस्लाम जे तहज़ीब खे उजागर करण जे लाइ ऐं क़ुरान जे कानून जे निज़ाम जे लाइ उहे जेके महिनत करनि था ॾींहं राति अल्हम्दुलिल्लाह उलमा जी महिनत आहे तव्हां ॾिठो 26 आईनी तरमीम में मौलाना सां वाइदा कयूं साईं हा बसि असां हीअं कंदासूं मदारिज जे बिल ते मौलाना उनखां वाइदो कयो हाणे फिरी विया त मौलाना उनखे धमकी ॾिनी सखर जे बाबुल इस्लाम कॉन्फ्रेंस में तो पिशावर जी कॉन्फ्रेंस जेका इसराइल मुर्दाबाद जेको जलसो थे तो जेस ताणी जेकॾहिं उन ताईं तव्हां न कई सही त पोइ असां काल ॾींदासीं पोइ जीअं इमरान खे असांजा जुलूस लोड़े विया तव्हांजी हुकूमत खे बि लोड़े छॾींदा तव्हां केरु थींदा मौलाना इस्तिक़ामत जो मुज़ाहिरो कयो जमी बीह रहिया न के तम न का लालच न को खौफ बेतम बेखौफ थी करे हुक्मराननि सां अखियूं अखियुनि में मिलाए करे ऐं पंहिंजे मौक़िफ़ ते डटिजी बीठा तव्हांखे ख़बर आहे त मुल्क जे अंदरि वॾे में वॾो उहिदो सदर जो हूंदो आहे सदर कंहिंजे बि दर ते न वेंदो आहे उहो सदर पाकिस्तान बि मौलाना जे अची करे घर में अची करे मौलाना जे अॻियां झुकियो ऐं चई त साईं असांखे हे ॻाल्हि फिलहाल मौलाना चयो त न हीअ ॻाल्हि मदारिस खे तव्हां आज़ादु कंदो मदरसनि जी रजिस्ट्रेशन जेका आहे खोली मदारिस ते पाबंदी खत्म कंदो 1860 जे एकट मार तव्हां उन मदरसनि खे बहाल कंदो वज़ारत तालीम जे मातहत सां न ॾींदासीं तव्हांजी वज़ारत तालीम त इहा आहे जो तव्हांजे स्कूलनि में गॾा ॿधा बीठा आहिनि तव्हांजे स्कूलनि में बुआ पिया आहिनि तव्हांजा स्कूल भाण थिया पिया आहिनि तव्हांजे स्कूलनि में आहे ई कोन तालीम तव्हांजा जेके बि स्कूलनि में वीचारा मुस्लमाननि ग़रीबनि जा ॿार पढ़नि था उहे जॾहिं पैसा भरे करे पंहिंजा प्राइवेट उस्ताद रखी करे ऐं उन्हनि खे प्राइवेट तालीम ॾियनि था तव्हां त वञी करे कुझु न कुझु 4 अखर हासिल करनि था तव्हां त बेड़ो ॿोड़े छॾियो आहे सॼे मुल्क
बेंचन जा पैसा खाई विया, इमारतुन जा पैसा खाई विया, चौदीवारी जा पैसा खाई विया, स्कूल जे फर्श जा पैसा खाई विया, तमाम जी तमाम तालीम निल बटा निल सजे सिंध जे अंदर वज़ारत तालीम दा बेड़ो बोड़े छड़ियो। हाँ ये भी मदरसन जो भी यो हाल थे, मदरसा भी वज़ारत तालीम जे मातहत पोइ जीअं स्कूलन में ॿार बेखबर पोइ हिते मदरसन जा ॿार भी बेखबर। अल्हम्दुलिल्लाह असां वटि विफ़ाक़ुल मदारिस अरबिया जो निज़ाम आहे। अल्हम्दुलिल्लाह विफ़ाक़ुल मदारिस जे अरबिया जे तरफ़ां बाक़ाइदे निसाब आहे। असां जा जॾहिं इम्तिहान जा मरकज़ थींदा आहिनि, कोई भी कापी न कंदो आहे, पंहिंजे पंहिंजे सलाहियतुनि जे मुताबिक़ पंहिंजा जवाब लिखंदा आहिनि ऐं सही तालीम। ऐं ख़ुदि इहो पाकिस्तान जी हुकूमत एतिराफ़ करे चुकी आहे त विफ़ाक़ुल मदारिस अरबिया जो जेको नज़म आहे, अहिड़ो नज़म असां वटि बि कोन्हे। इहा आहे उलमा जी महिनत। ये आलिम पैदा थियनि था, ये अॻवान पैदा थियनि था, ये उम्मत जी रहबरी करण वारा पैदा थियनि था, ये नबीअ जा वारिस पैदा थियनि था पिया। ऐं पोइ जॾहिं वरी वक़्तु अचे थो पियो, पोइ बाबा नबीअ जे वारिसनि जी असांखे ज़रूरत न आहे, पोइ पंहिंजा मोहरा अची करे असांजी हुकूमत मुसलत करनि था। खटियल सीटां बि असां जूं उन्हनि खे ॾियनि था पिया। बाबा हलियूं आहिनि। इहो ज़ुल्म जेको हिन इलेक्शन में थियो ज़ुल्म, इहो सभिनी ॾिठो ईअं थिए थो। छो त अमेरिका खे ख़बर आहे अंग्रेज़ वॾो चालाक आहे, उनजी नज़र अॻिते हूंदी आहे त 50 साल खां पोइ छा थींदो, 100 साल खां पोइ छा थींदो, अॻियां हली करे छा थींदो। उनखे ख़बर आहे त हे जेके मदारिस में पढ़नि था पिया, हिन वक़्तु तव्हांखे ख़बर आहे त केतिरा छोकिरा पढ़नि था। विफ़ाक़ुल मदारिस अरबिया में जेका दाख़िला आहे पूरे मुल्क जे अंदरि 6 लख तालिब पढ़नि था ऐं 1,10,000 हाफ़िज़ थिया आहिनि। हिफ़्ज़ जे तालीम में हाफ़िज़ात आहिनि, न्याणियूं आहिनि, निंगरड़ा हाफ़िज़। तक़रीबन 40,000 जेके आलिम थिया आहिनि ऐं 10,000 15,000 जेके मुफ़्ती जेके तख़सुस करे मुफ़्ती थींदा आहिनि, उहे थिया आहिनि। हाणे उनखे इहा ख़बर आहे त इहा खेप वधंदी वेंदी त अॻिते हली करे असांजा स्कूल, असां जेके हिन खे तालीम ते जेको ख़र्च कयूं था, हे असां वारा अप टू डेट त पैदा कोन थींदा। असांजा जेंटलमैन काॾों पैदा थींदा, असांजा इहे परवुरदा, इहे असांजा पलियल, इहे असांजा काॾे वेंदा। हे त मदरसनि वारा सॼो मुल्क जा वाली उहे थी वेंदा, मुल्क जा वारिस उहे थी वेंदा, हुकूमत उन्हनि खे मिलंदी। इन जे करे अमेरिका जो दबाव आहे हुकुमराननि जे मथां त नर्सरियूं ख़तमु कयो। माना इहा इब्तिदाई मदरसा, इहे तालिब जेके पढ़नि था या क़ुर जी तालीम, या बंदि कयो तां त जीअं इन्हनि जो तइदाद घटिजे ऐं असांजा जेके फार्मूला आहिनि, जेके असां पंहिंजे ज़हन में रखूं था, जेके असां जूं साज़िशूं आहिनि, उहे कामयाबु थियनि ऐं हे दीनी तहज़ीब, शरई तहज़ीब, इस्लामी तहज़ीब इहा जीअं ख़तमु थिए, फिरंगी जी तहज़ीब जनम वठे। असुल मसलो इहो आहे त दुनिया जे अंदरि ॿिनि तहज़ीबनि जी जंग आहे। इस्लाम जी तहज़ीब बि फिरंगी जी तहज़ीब, हो चाहिनि था त फिरंगी जी तहज़ीब आम थिए। असां मदारिस जे अंदरि बचड़नि खे तालीम ॾेई करे, असां हज़ूर जे सुन्नत जे मथां मुत्तबी करे दुनिया खे इहो साम्हूं रखूं था त इस्लाम जी तस्वीर ही आहे। सीरत भी सूरत भी हज़ूर वारी आहे, अखलाक भी हज़ूर वारो इहो आहे ऐं हज़ूर जो निज़ाम भी इहो आहे जेको क़ुरान पाक जेको ॿुधाए थो, उन क़ुरान पाक जे आइन रूह जे मुताबिक़ हीअ ज़िंदगी आहे जेका इस्लामी ज़िंदगी आहे। अल्लाह ताला फरमाए थो इन दीन इंदल्लाहिल इस्लाम। इन जे लाइ कोशिशि हले त जीअं इस्लाम जी आबियारी थिए, इस्लामी तहज़ीब जनम वठे। असांजा उहे बचड़ा, उहे निंगरड़ा जेके उलमा सां वाबस्ता आहिनि, दीनदारनि सां वाबस्ता आहिनि, आलिमनि जी क़यादत में हलनि था, उलमा जी रहबरी में हलनि था, उलमा जी क़यादत खे तस्लीम करनि था, इहो दीन जो पैगाम खणी करे घर घर झंग झर जाते काथे पहुचाइनि था। असां उन्हनि जे लाइ दस्त बदुआ आहियूं त अल्लाह तबारक व तआला इन्हनि जे प्रोग्राम खे अञा मज़ीद फ़ाइदेमंद बणाए मुस्लमाननि जे लाइ, अञा मज़ीद उनखे हिम्मत जी तौफ़ीक़ अता फरमाए। असांजे जॾहिं बि उलमा सॼो आहे, अल्हम्दुलिल्लाह तव्हांखे ख़बर आहे त आज़ादी वारो जेको सफ़र थियो, इस्लामाबाद जो सफ़र, उन जे अंदरि ॾिसो, तव्हां ॾिसो सिंध मां केतिरा माण्हू, मौलाना फज़ल रहमान साहब कराची खां वठी करे बनफ़्से नफ़ीस पाण क़यादत कई, अमन मार्च, आज़ादी मार्च, तहफ़्फ़ुज़ दीनी मदारिस मार्च, महंगाई मार्च, 14-15 मिलियन मार्च पंहिंजे पूरे मुल्क जे अंदरि
पुरअमन लखन जो इज्तिमा पर पुरअमन लखे गाड़ियों पुरअमन मानू कंहिंखे धिको न अचे कंहिंजो नुक़सान न थिए कंहिंजो रेड़ो कल्टी न थिए या पुरअमन जमात या उलमा जी सिखत आहे या तरबियत आहे आलमन जी या असांजे कारकुननि जी तरबियत दीनदारनि कई आहे आलमन कई आहे इन बुनियाद ते जो दुनिया भी अंगुश्त बदंदा थी वई तो एड़ी जमात मुनज़्ज़म एड़ो कारकुन बादब एड़ो पुरअमन कहीं भी जमात जो कारकुन कोने को जो जमीयत उलमा इस्लाम जो कारकुन पुरअमन है दुनिया उनजो एतराफ़ करे हे उन जा समरात आहिनि जो अॼु असांजी ॻाल्हि खे एतबार कयो वञे थो अॼु असांजी ॻाल्हि खे मञियो वञे थो अॼु असांजो ॾिसो असांजा मेंबर कुल 8 4 असांजा सेनेटर 8 असांजा क़ौमी असेंबली जा मेंबर जंहिंमें 3-4 मायूं आहिनि कुछ मर्द आहिनि हाणे इन्हनि मेंबरनि जे बुनियाद ते ॾिसो केॾो वॾो दीनी मदरसनि जो मसइलो मौलाना फज़लुर रहमान साहब पंहिंजे सियासी बसीरत सां एॾी वॾी जेके जमातूं जेके हुकुमरान हुकूमत करण वारियूं उन्हनि खां पंहिंजो मुतालबो मनराए सियासत इहा आहे दीन जी सियासत बाक़ी ॿिया अॻुवान लीडर जेकॾहिं डिॼंदा वेठा ऐं तमो हूंदी उन्हनि खे ऐं पैसे जा लालची थींदा ऐं पंहिंजे अयाशियुनि में मसरूफ़ हूंदा त पोइ छाजा मुतालबा पोइ चवंदा असांजे टुकड़नि ते पलो था छाजी तव्हांजो मुतालबो वञो तव्हांखे असां खटरायो आहे तव्हां पाण थोरे खटे आया अहिड़ा हालात थी पिया अहिड़े दौर जे अंदरि असांजे मथां फ़र्ज़ु आहे त असां आलिमनि जी उलमा हक़ जी क़यादत में हलूं आलिमनि सां साथ ॾियूं दीनदारनि सां साथ ॾियूं ऐं इंशा अल्लाह अज़ीम वरी भी जेकॾहिं काथे भी आलमन सॼो अल्हम्दुलिल्लाह हे त बिल पास थी वियो त सही थी वई पर जेकॾहिं असांखे क़यादत पंहिंजी जेकॾहिं असांखे अहिड़े हालात में भी हिन सख़्त सर्दी जे मौसम में भी जेकॾहिं असांखे सॾु करे हा त मूंखे यकीन आहे त असांजो कारकुन कोई भी घर में न रहे हा सभु इस्लामाबाद जे लाइ तयारु हुजनि हा सभु हथ मथे करे चओ त इंशा अल्लाह जिते सॾींदा हुते हलंदासीं इंशा अल्लाह जिते भी आलमन सॼो इंशा अल्लाह उलमाए हक़ जी क़यादत में आलमन सां सफ़े अव्वल में भी साथ निभाईंदासीं इहो ई प्रेशर बातिल कुवतुनि ते पवे थो जेको तव्हांजी सिर्फ़ जमीयत उलमाए इस्लाम सां वाबस्तगी ऐं उलमाए रब्बानियन सां ऐं आलमन सां छड़ो कुले में कुले में मिलाए करे जेको तव्हां गॾु हलो था इहा ई बातिल कुवतुनि खे झुकाइण वारी इहा ई शइ आहे अल्लाह रब्बुल आलमीन खां मां दुआ गो आहियां त अल्लाह ताला असांजे नौजवाननि खे मज़ीद हिम्मत जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं अल्लाह तबारक व तआला सां सभिनी खे दीन इस्लाम जे सरबुलंदी जे लाइ मज़ीद मेहनत करण जी तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह ताला असांजे हिन इलाइक़नि खे पुरअमन बणाए अमन जो गहवारो बणाए अॼु तव्हां ॾिसो था त न रोड महफ़ूज़ आहिनि न रस्ता महफ़ूज़ आहिनि न घर महफ़ूज़ आहिनि न कंहिंखे चवाणी को माण्हू मुलाज़िम महफ़ूज़ आहे पंहिंजे नौकरी ते फुर लुट जो दौर हले थो पियो अॼु ॿुधोसीं हुते धाड़ो अॼु हुते फुर अॼु हुते फुर हे क़रीब तव्हांजे भिकमिया जगबाज़ ज़िले में रात जो पुलिस जी ड्रेस पाए करे मज़ैफ़न मर्दन के हिकड़े ही कमरे में वाड़े करे कैंचू खणी आया पेचकश खणी आया दर खोले 3.5 करोड़ फुरे विया घर हिकड़े में गिरी करे जबरन जैसा पुलिस वारा हूं असा के रिपोर्ट आ ता वट असलियो आ असा असले जी तलाशी वठदासे असले जी तलाशी वठदा डी जो अचो असा के छोदा वाड़ियो ता असा के घरन के पटियो इए बस पूरे लुटे हलिया अजीजो एड़ा हालात थी पिया हथ से असा जे मुल्क के असा जे इलाके के बदअमनी जे हवाले कयो वने ता त ही कौम बेजार थे ऐं मुतनफिर थे ऐं बेचैनी पैदा थे ऐं माहौल खराब थे असा वेठा हुकूमतूं कयूं हे पंहिंजे में लॻल हुजनि बस अहिड़े हालात जे पेश नज़र असांजे मथां फ़र्ज़ बणिजे थो त असांखे हक़ वारनि जो पासो वठिणो आहे दीनदारनि जो पासो वठिणो आहे क़ुरान ऐं सुन्नत जो पासो वठिणो आहे वरी बि पंहिंजे रब जे पासे ॾे असांखे निहारणो आहे उहो ई अमन अमान जी तरफ़ असांखे उन ॾे निहारणो आहे असांजे हालात खे बहितर उहो ई बणाए सघे थो असांजे बुख ऐं बेरोज़गारी अफ़लास खे उहो ई ख़तमु करे सघे थो
असांखे अमन उहो ई ॾेई सघे थो इन क़ुलूब बनी आदम बैन इस्बे रहमान युक़ल्लिबुहा कैफ़ यशा अल्लाह असांजे हथ में आहिनि दिलियूं इंसाननि जूं जॾहिं असांजो रुजू अल्लाह जे तरफ़ असांजो लाड़ो थींदो त अल्लाह ताला पाण ई माण्हुनि जे दिलनि में रहम विझंदो ऐं माण्हुनि जे दिलनि में इंसाननि जी हमदर्दी रखंदो हाणे रस्ते सां माण्हू राह जो वञे थो चवे थो को शींहुं मिले को कुतो मिले को फाड़ो मिले को गॾो मिले को जानवर मिले माण्हू न मिले माण्हू ॾिसंदो ॾकंदो वीचारो त या इहो मारींदो या लुटींदो या मारींदो या फुरींदो इहे अहिड़ा हालात थी विया आहिनि माण्हू माण्हू खां ॾुजे थो अॻे जे सफ़र में अञा चवंदा दादा माण्हू मिली वियो ठहियो ठीकु आहे यार हिक खां ॿ ॼणा थी पिया हाणे चवंदो अकेलो वञा सफ़र कयां को छितो कुतो भले या पटे माण्हू न अचे अहिड़ा हालात थी विया आहिनि जॾहिं असां दीन खां इस्लाम खां शरीयत खां क़ुरान खां पंहिंजे रब खां परे थींदासीं त पोइ हुक्मरान बि ज़ालिम असांजे मथां मुसलत थींदा छो त मुंहिंजे हज़ूर फरमायो अमालुकुम ओ मालुकुम तव्हांजा अमल तव्हांजा हाकिम आहिनि जॾहिं असां दीन खां परे क़ुरान खां परे क़ुरान शरीयत खां परे हज़ूर जे सुन्नत खां परे हज़ूर जे तरीक़े खां परे ऐं हक़ वारी जमात खां परे त पोइ असां सां इहो हाल थींदो न इज्तिमाई हवाले सां त असांजी इहा ज़िंदगी आहे तॾहिं करे हुक्मरान ज़ालिम असांजे मथां मुसलत थिया आहिनि अल्लाह ताला तव्हां असां सभिनी जी हाज़िरी खे क़बूल फरमाए ऐं रब तबारक व तआला असांजे हिन जलसे खे हिदायत जो ज़रियो बणाए ऐं जेके बि राह हक़ खां थिड़ियल आहिनि अल्लाह ताला उनखे राह हक़ नसीब फरमाए सिधो रस्तो नसीब फरमाए सभिनी खे सिरात मुस्तक़ीम ते हलाए ऐं रब तबारक व तआला असांखे दीन इस्लाम जे सरबुलंदी जे लाइ आख़िरी हद ताईं जेकॾहिं वञणो पवे त उते बि असांखे वञण जी तौफ़ीक़ अता फरमाए हज़ूर जे इज़त ख़ातिर क़ुरान पाक जे तालीम जे ख़ातिर मदारिस जे क़याम जे ख़ातिर ऐं इस्लाम जे तहज़ीब खे उजागर करण ख़ातिर जेतिरी बि अल्लाह तबारक व तआला तौफ़ीक़ ॾे असांखे पेश थियण जी तौफ़ीक़ अता फरमाए वमा अलैना इल्लल बलाग।